अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठू अरबाब आला। मौजू कहानी। कहाणी जो नालो डप ऐं नुञ। डप जानी माली नुक़सान घाटो थियणु, शराब भउ ख़ौफ़। नुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियणु, ढ भलाईअ जी उमेद, जुञ सिराब। पाठ नंबर 48। ख़ुदा फरमायो, ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम, आऊं तोखे माण्हुनि ते पंहिंजी रिसालत सां गॾु ऐं पाण सां गॾु गुफ़्तगू करण ते बरगुज़ीदा कयो। लिहाज़ा तौरेत तोखे ॼाणो, उन खे वठि ऐं शुकुर कर, ईअं चयो। ख़ुदा फरमायो, ऐं हज़रत मूसा, मूं तोखे माण्हुनि जे पंहिंजी रिसालत सां गॾु ऐं पाण सां गॾु गुफ़्तगू करण ते बरगुज़ीदा कयो। लिहाज़ा तौरेत तोखे ॼाणो जे उन खे वठि ऐं शुकुर कर, ईअं चयो। तौरेत में हर क़िस्म जी नसीहतूं, हर शइ जा अहकाम तफ़सील सां लोह ते लिखी आहे। लिहाज़ा उन खे मज़बूतीअ सां इख़्तियार करियो ऐं पंहिंजे क़ौम खे हुकुम ॾे त उहे इख़्तियार कनि ऐं बहितर तरीक़े सां अमल कनि, ईअं चयो। अनक़रीब फासिकनि जी जाइ ॾेखारींदुसि, ईअं ॾियो। पाकीज़ा शयूं खाओ जो अहसान तोखे अता आहिनि कयूं, पाकीज़ा शयूं खाओ जो असां तोखे अता आहिनि कयूं, ऐं मुंहिंजी नेमतुनि जो शुकुरु करियो। उनखे क़ाबिले तहज़ीम बणायो आहे ऐं उनखे वॾो सम्झो। पाकीज़ा शयूं खाओ जो असां तव्हांखे अता आहिनि कयूं, ऐं मुंहिंजी नेमतुनि जो शुकुरु करियो, ऐं मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तहज़ीम करियो। उनखे क़ाबिले तहज़ीम बणायो आहे ऐं उनखे वॾो सम्झो। उन लाइ त उनखे वॾो आहे कयो, ऐं उनजी विलायत जो तव्हां खां अहद व पैमा वरितो आहे, ईअं थियो। कामन चयो, देश खे किताबनि में लिखियलु आहे, ईअं अलाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां वाइदो कयो त 30 ॾींहंनि में तौरेत लोह उनखे मोकिलींदो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन बनी इसराइल वाइदो कयो, ख़ुदा जे इत्तला ते तूर जबल जे तरफ़ रवानो थियो ऐं पंहिंजे क़ौम में हज़रत हारून अलैहिस्सलाम जिन खे ख़लीफ़ो बणायो। जॾहिं 30 ॾींहं थी विया, हज़रत मूसा अलैहिस्सलाम वापसि न आयो। उन्हनि माण्हुनि हज़रत हारून जी अतात तर्क करे छॾी, ईअं थियो, ऐं चाहियो त हज़रत हारून अलैहिस्सलाम जिन खे मारे छॾीनि, ईअं थियो। ऐं चयो, हज़रत मूसा अलैहिस्सलाम असांखे ग़लति चयो ऐं असां वटां भॼी वियो। उन वक़्तु शैतान हिकु मर्द जी सूरत में उन्हनि वटि आयो ऐं चयो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम तव्हां मझां भॼी वियो, हाणे इहो वापसि कोन ईंदो। लिहाज़ा ज़ेवरात गॾु करियो त आऊं तव्हांखे हिकु ख़ुदा बणायां, ईअं थियो। सामरी हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे लश्कर जो सरदार हुयो। जंहिं ॾींहुं ख़ुदा फ़िरऔन ऐं उनजे साथियुनि खे ग़रक़ कयो, उते जबरईल खे ॾिठो, हिकु हैवान ते सुवारु आहे, ऐं उन जानवर जंहिं जाइ ते क़दम ते रखियो उहा ज़मीन हरकत करण लॻी, ईअं ॾियो त सामरी हज़रत जबरईल अलैहिस्सलाम जे घोड़े जे टाप हेठां मिटी खई, ईअं थियो। ॾिठई त इहा हरकत करे रही आहे, ऐं सामरीअ उनखे हिकु ठेले में रखी छॾियो ऐं बनी इसराइल ते हमेशह फ़ख़ुरु कंदो हुयो त अहिड़ी मिटी मूं वटि आहे, ईअं थियो। जॾहिं शैतान बनी इसराइल खे फ़रेब ॾिनो त उन्हनि माण्हुनि गाबो ठाहियो, वरी उन सामरीअ वटि आया ऐं चयो, तो वटि जेका इहा मिटी आहे त इहा मिटी उन गाबे जे शिकम में विधऊं। ऐं उन वक़्तु महिल उन गाबे हरकत में आयो ऐं ॻाल्हाइणु लॻो ऐं वार कुझु हुन में पैदा थी वियो। उन वक़्तु महिल बनी इसराइल उनखे सजदो कयो। उहे 70,000 माण्हू हुया, ईअं थियो।
हज़रत हारून अलैहिस्सलाम उन्हनि खे नसीहत कई हुई, लेकिन को बि फ़ाइदो कोन थियो।